रुकंदासीं हैदराबाद जो सिंध हाई कोर्ट में हद दख़लनि वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत म्यूनिसिपल कमिश्नर जी बदली वारो ऑर्डर मुअतल करे छॾियो आहे। अहम ख़बर आहे, अव्हांखे हैदराबाद मां अपडेट करे रहिया आहियूं त सिंध हाई कोर्ट में हद दख़लनि वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत म्यूनिसिपल कमिश्नर जी बदली वारो ऑर्डर मुअतल करे छॾियो आहे। एडमिनिस्ट्रेटर खे बि आर्ज़ी तौर इंतज़ाम हलाइण जी इजाज़त ॾिनी वई आहे। अदालत में डेप्टी कमिश्नर मुख्तियार कार सिटी, एसी कासमाबाद, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं पुलिस समेत लाॻापियल ऑफिसर पेश थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां नसीर चना खां। जी नसीर, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट में हद दख़लनि वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत म्यूनिसिपल कमिश्नर जी बदली वारो ऑर्डर मुअतल करे एडमिनिस्ट्रेटर के बाज़ी तौर इंतजाम की इजाज़त ॾेई छॾी आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जे जस्टिस ज़ुल्फ़िकार अहमद ऐं जस्टिस सलीम जैसल जी अदालत में केस की ॿुधणी थी। अदालत में डिप्टी कमिश्नर मुख्तियार कार ऐं एसी कासमाबाद समेत लाॻापियल खातनि जा अमलदार पेश थिया। उन मौक़े ते अदालत म्यूनिसिपल इंतजामिया खां पुछाड़ो कयो, तव्हांजी कारकर्दगी रिपोर्ट किथे आहे? जंहिं ते म्यूनिसिपल जे वकील अदालत खे आगाही ॾिनी त सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट गुज़िरियल ॾींहुं ज़ाहिद ख्वाजा खे हटाए अज़हर कादिर खे मुक़रर कयो आहे। अदालत चयो त लोकल गवर्नमेंट खे ख़बर आहे त शहर में हद दख़लनि वारो मामिलो हली रहियो आहे। रोकण बावजूदि अमलदारनि खे बदिली कयो वियो, पर असां खां पुछण जी ज़हमत न कई वई। बदिलियूं छो थियूं आहिनि? जंहिं ते अदालत जे वकील जेको हुयो हुन ॿुधायो अज़हर कादिर जो ऑर्डर हिकु ॾींहं में वापसि पहुतो वियो आहे। हाणे पोस्ट वेकेंट आहे। जंहिं वटि अदालत म्यूनिसिपल कमिश्नर जी बदली वारो ऑर्डर जेको हुओ मुअतल करे छॾियो। ज़ाहिद ख्वाजा खे उहिदे ते कमु करण जो हुकुम ॾिनो ऐं एडमिनिस्ट्रेटर जेको हुयो सफ़्टवेयर भुॻियो, उनखे बि कारकर्दगी जे बुनियाद ते आर्ज़ी तौर ते इंतज़ाम हलाइण जी इजाज़त ॾिनी वई। ऐं अदालत वाधूआ में छोड़ थींदड़ गंदे पाणी खे रोकण वारे मामले ते वाधूआ जे ॿिन्ही पासनि खां नाला ठाहिण जो हुकुम ॾिनो आहे। जी महिरबानी अव्हांजी आगाह करण लाइ।